केमिस्ट्री क्लास 9 बाप टियों सबक चौथों हिस्सो पहिरियों जदीद पीरियडिक टेबल मॉडर्न पीरियडिक टेबल आया केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अवां खे सुंदरलैंड स्कूल में भली का असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे जदीद पीरियडिक टेबल ऐं एटमी नंबर मॉडर्न पीरियडिक टेबल एंड एटॉमिक नंबर mass number to atomic number. In 1913, Moseley discovered that 1913 में मोज़ले दरियाफ्त कयो त atomic number is the basic property of an atom or element. एटमी नंबर कंहिं बि अंसर या एटम जी बुनियादी ख़ासियत थींदो आहे. He proposed a modern periodic law. हिन हिकु जदीद periodic law पेश कयो. The physical and chemical properties of elements are the periodic function of their atomic numbers. अंसरनि जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं उन्हनि जे एटमी नंबर जो पीरियडिक फंक्शन हूंदियूं आहिनि. इन खां अॻु मेंडली बि इहो ॿुधायो हुयो द फिजिकल एंड केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट्स आर द पीरियडिक फंक्शन ऑफ देयर एटॉमिक मास नंबर. मास नंबर ते कंहिं बि अंसर जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं डिपेंड कंदियूं आहिनि. पर पोइ असांखे मोज़ले 1913 में इहो ॿुधायो त मास नंबर कंहिं बि अंसर जो एटम जी बुनियादी ख़ासियत कोन्हे का, पर उनजो एटमी नंबर उनजी बुनियादी ख़ासियत आहे. तंहिंजे करे अंसर जूं तबई ऐं कीमियाई ख़ासियतूं उनजे एटमी नंबर ते इन्हिसार कनि थियूं. ईअं असां मास नंबर खां एटॉमिक नंबर ॾांहुं मूव थियासीं. एटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ न्यूट्रल एटम. कंहिं बि अंसर जो एटमी नंबर उन जे एटम में मौजूदु इलेक्ट्रॉननि जी तइदाद जे बराबरि थींदो आहे. सो एटॉमिक नंबर आल्सो प्रोवाइड्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ पीरियडिक टेबल. तंहिंजे करे जेको एटमी नंबर आहे उहो पीरियडिक टेबल में मौजूदु अंसरनि जी इलेक्ट्रॉनिक तरतीब पिणु असांखे ॾींदो आहे. हाणे एटमी नंबर जेको आहे ईअं बुनियादी ख़ासियत थी वियो त हिकु त उन ते अंसरनि जूं तबई ऐं कीमियाई ख़ासियतूं डिपेंड कनि थियूं. ॿियो इहो आहे त ॾिसो हीअ बि कीमियाई ख़ासियत आहे त इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जेका आहे उहा पिणु असांखे एटमी नंबर सां मालूम थी वेंदी आहे. Each element is placed on the basis of its atomic number. हर जेको आंसर आहे उहो पंहिंजे पंहिंजे एटमी नंबर जे लिहाज़ खां हिन पीरियडिक टेबल में रखियल आहे. विच इज़ इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. इहो एटमी नंबर प्रोटॉननि जी तइदाद जे बराबरि थींदो आहे. लेसर द नंबर ऑफ प्रोटॉन्स फर्स्ट विल बी प्लेस्ड. जेतिरो प्रोटॉन जो तइदाद घटि हूंदो ओतिरो अॻियां अॻियां उनखे रखियो वेंदो. मिसाल जे तौर ते हाइड्रोजन खे असां पहिरें नंबर ते हिते रखियो आहे त इन में हिकु प्रोटॉन आहे, तंहिंजे करे इन जो जेको एटमी नंबर आहे उहो 1 आहे. हेलियम खे ॿिए नंबर ते रखियो आहे छो त इन में 2 प्रोटॉन आहिनि, इन जो एटमी नंबर 2 थियो. लिथियम खे 3 नंबर ते रखियो आहे छो त इन जो एटमी नंबर 3 आहे. इन में अंदरि 3 प्रोटॉन हूंदा आहिनि, हिन में 4 प्रोटॉन हूंदा आहिनि, तंहिंजे करे चौथे एटमी नंबर ते आहे. ईअं पोइ फ्लोरीन 9 वारो, पोइ 10 प्रोटॉननि वारो, पोइ 11 प्रोटॉननि वारो, पोइ 12 प्रोटॉननि वारो. हिन पीरियडिक टेबल में जेकी आंसर रखियल आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे एटमी नंबर जे लिहाज़ खां रखियल आहिनि. तव्हांखे यादि हूंदो त मेंडलीव हिकिड़ी उनजी डीमेरिट हुई उनजी पीरियडिक टेबल जी. त उन जेको आहे सो हिकिड़ा जोड़ा जेके हुया उहे पंहिंजे आंसरनि जा रखिया हुया, जिन में हिन छा कयो हुयो त ॻोरो जेको आंसर हुयो उहो अॻ में रखियो वियो ऐं हल्को जेको आंसर हुयो उहो बाद में हुन रखियो हुयो. Placing elements according to their atomic number instead of mass number also helped us to remove Mendeleev's demerits. हाणे जॾहिं असां आंसरनि खे एटमी नंबर जे लिहाज़ खां रखूं था, तरतीब ॾियूं था बजाए मास नंबर जे, त इहो असांजी मदद करे थो त मेंडलीव वारी जेका डीमेरिट आहे उहा बि रिमूव थी वञे थी. हाणे जेको टेलोरियम आहे उनजो ॾिसो त 52 एटमी नंबर आहे ऐं आयोडीन जो जेको आहे सो एटमी नंबर आहे 53. तंहिंजे करे उन साॻियुनि जॻहियुनि ते पंहिंजे पंहिंजे उहो लाॻापियल ग्रुप में रखियल आहिनि. आयोडीन पंहिंजे हेलोजन्स फैमिली में रखियल आहे, पर उहो पंहिंजो मास नंबर जे लिहाज़ खां हल्को हो त हेॾे अचे हा, पर जीअं त असां एटॉमिक नंबर ते रखियोसीं त उहो साॻियो ई पंहिंजी फैमिली में अची वियो, पाण जहिड़नि आंसरनि सां गॾु एड थी वियो. एटॉमिक नंबर असांजी इहा बि मदद कई त मेंडलीव वारी जेका डीमेरिट हुई उहा पिणु रिमूव थी वई ऐं हिकु जहिड़ा आंसर पाण जहिड़नि आंसरनि सां गॾु असांखे रखण में सवलाई पैदा थी.
ईच एलिमेंट इज प्लेस्ड अकॉर्डिंग टू इट्स केमिकल प्रॉपर्टीज। हर हिकु आंसर जेको आहे उहो पंहिंजी कीमियाई ख़ासियतुनि जे बुनियाद ते रखियल आहे बेस्ड ऑन देयर एटॉमिक नंबर, जंहिंजो बुनियादु एटमी नंबर आहे विदाउट ब्रेकिंग एनी रूल। हाणे हिते को बि उसूल कोन थो टुटे। जीअं मेंडलीव खे करिणो पियो हुयो त आयोडीन खे हितां हटाए ऐं हिन फैमिली में रखियो हुयईं, सतें ग्रुप में रखियो हुयईं, त पाण जहिड़नि आंसरनि सां जेके कीमियाई तौर ते आयोडीन जहिड़ा आहिनि उन्हनि सां गॾु उन्हनि खे रखिजे त उनखे पंहिंजो रूल जेको आहे उहो टोड़णो पियो हुयो। पर हाणे एटमी नंबर जे लिहाज़ खां जॾहिं असां आंसरनि खे तरतीब ॾिनो आहे त हर जेको आंसर आहे उहो पाण जहिड़नि आंसरनि सां गॾु रखियल आहे। मिसाल जे तौर ते लिथियम, सोडियम, पोटेशियम, रुबीडियम, सीज़ियम। हाणे हिन ग्रुप में जेके इहे आंसर आहिनि इन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पाण में मिलंदड़ आहिनि। इहे हिकु इलेक्ट्रॉन ॾींदा आहिनि जॾहिं बि रिएक्शन कंदा आहिनि त इहे हाईली रिएक्टिव आहिनि। पाणीअ में इन्हनि खे उछलाइबो त विगोरस रिएक्शन कंदा, पाणीअ खे तमामु घणो गरम करे छॾींदा। ऐं वरी जेको हीउ ॿियों ग्रुप आहे जंहिंखे असां अल्कलाइन अर्थ मेटल्स चवंदा आहियूं, इहे हिननि जी निस्बत में घटि रिएक्टिव आहिनि ही वारा। ऐं ही जेके आहिनि ॿ इलेक्ट्रॉन डोनेट कंदा आहिनि। ही बि मेटल्स आहिनि, धातु आहिनि। हाणे हिननि सभिनि जूं ख़ासियतूं इहे साॻियूं आहिनि। ईअं वरी जेकॾहिं तव्हां हेॾां अचो त ही इनर्ट या नोबल गैसेस जो ग्रुप आहे, हिननि जूं ख़ासियतूं बि पाण में हिकु जहिड़ियूं आहिनि। ही रिएक्शन सभु न आहिनि कंदियूं, हिननि खे नोबल गैसेस असां तॾहिं था चऊं या इनर्ट गैसेस। ही वरी हेलोजन्स आहिनि, ही लूणु ठाहींदड़ ग्रुप आहे। जॾहिं बि मेटल सां रिएक्शन कंदा आहिनि त इहे हिकिड़ो साल्ट ठाहींदा आहिनि। ईअं असां जेको जदीद पीरियाडिक टेबल जो बुनियादु आहे उहो एटमी नंबर कयोसीं ऐं असांखे तमामु घणी सवलाई थी त हिकु जहिड़ा जेके आंसर आहिनि उहे असां हिक ई ग्रुप में रखूं, सेट कंदा वञूं। ईच एलिमेंट इज़ प्लेस्ड ऑन द बेसिस ऑफ इट्स एटॉमिक नंबर। हर हिकु आंसर खे उन जे एटमी नंबर जे लिहाज़ खां रखियो वियो आहे विच इज़ इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स, जेको एटम में मौजूदु प्रोटॉन जी तइदाद जे बराबरि थींदो आहे present in their nucleus and so is true for their number of electrons revolving around the nucleus। ऐं इहो ई एटमी नंबर वरी मर्कज़ जे चौधारी फिरंदड़ इलेक्ट्रॉननि जे बि बराबरि थींदो आहे। यानी असांखे जेकॾहिं हिकिड़ी शइ मालूम हुजे, तव्हां जेकॾहिं रुॻो एटमी नंबर खे सम्झो त तव्हांखे उन ई आंसर जा प्रोटॉन बि मालूम थी वेंदा ऐं उन जा ई वरी इलेक्ट्रॉन बि मालूम थी वेंदा। इहे टई पाण में बराबरि आहिनि। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन आहे त हुनजो एटमी नंबर 1 आहे त प्रोटॉन बि उन में हिकु हूंदो, इलेक्ट्रॉन बि उन में हिकु हूंदो। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन जो एटमी नंबर आहे 8 त उन में प्रोटॉन बि 8 हूंदा ऐं उन में जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे पिणु 8 हूंदा। फॉर एग्ज़ाम्पल लिथियम, हाणे लिथियम आहे 3 नंबर ते त यानी उन में 3 प्रोटॉन हूंदा, इलेक्ट्रॉन उन जा 3 हूंदा। पहिरियां 2 इलेक्ट्रॉन रखियासीं पहिरें शेल में, ॿिए शेल में इहो हिकिड़ो इलेक्ट्रॉन रखियोसीं। सोडियम आहे 11 नंबर ते त यानी उन जा 11 प्रोटॉन त हूंदा पर 11 इलेक्ट्रॉन बि हूंदा जेके मर्कज़ जो चौधारी गर्दिश कंदा आहिनि। पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, ॿिए शेल में 8 इलेक्ट्रॉन, इहे थिया 10 ऐं आख़िरी 11 इलेक्ट्रॉन हिन 3 शेल में ॿाहिरां रखियल आहे। पोटेशियम, पोटेशियम जो नंबर आहे 19 त हुन में 19 प्रोटॉन बि हूंदा ऐं 19 इलेक्ट्रॉन बि हूंदा। 2 आहिनि पहिरें शेल में ऐं वरी 8 आहिनि इलेक्ट्रॉन ॿिए शेल में, 8 आहिनि टे शेल में, चौथे शेल में हिकिड़ो इलेक्ट्रॉन आहे। ही 19 इलेक्ट्रॉन जेके आहिनि पोटेशियम जे मर्कज़ जे चौधारी रिवॉल्व कंदा रहनि था। हाणे हे साॻे ई ग्रुप में आहिनि, तंहिंजे करे ॾिसो हिननि जो जेको वैलेंस इलेक्ट्रॉन आहे उहो बि साॻियो ई आहे, हिकु जहिड़ो आहे, हिकु जेतिरो आहे। हिन में बि हिकु, सोडियम में बि हिकु वैलेंस इलेक्ट्रॉन, पोटेशियम में बि हिकु ई वैलेंस इलेक्ट्रॉन। ईअं जेकॾहिं असां हेलोजन्स खे खणूं जेको 7हों ग्रुप आहे त फ्लोरीन आहे, उन खां हेठां आहे क्लोरीन। क्लोरीन जो नंबर आहे 17, एटमी नंबर 17 त हुन जा प्रोटॉन 17 हूंदा, इलेक्ट्रॉन बि 17 हूंदसि। ही 2 पहिरें शेल में, 8 ॿिए में, टोटल थिया 10, ही 7 अथसि ॿाहिरि में, 17 इलेक्ट्रॉन थी वियसि। ब्रोमीन 35 नंबर ते आहे त हाणे ब्रोमीन जा हूंदा 35 इलेक्ट्रॉन, ॿाहिरीं शेल में हिन में बि 7 इलेक्ट्रॉन हूंदा। आयोडीन 53 नंबर ते आहे पर वैलेंस इलेक्ट्रॉन ॿाहिरीं शेल में 7 इलेक्ट्रॉन हूंदसि छो त हिननि जो ग्रुप नंबर जेको आहे उहो 7 आहे। तंहिंजे करे हिननि सभिनी खे जेके हिन ग्रुप में आंसर हूंदा उन्हनि सभिनी जा वैलेंस इलेक्ट्रॉन 7 हूंदा। ईअं जेकॾहिं असां लिथियम ऑक्सीजन आहे, ऑक्सीजन ॾिसो उहा आहे 8 नंबर ते त हुन जा 8 इलेक्ट्रॉन आहिनि, 2 पहिरें में 6 ॿाहिरें में, 6 ॿाहिरें में अथसि त यानी ऑक्सीजन जो जेको ग्रुप नंबर आहे उहो 6 हूंदो। वरी फ्लोरीन, फ्लोरीन जे ॿाहिरें शेल में आहिनि 7
ऐं उनजे अंदरें शेल में आहिनि 2 इलेक्ट्रॉन, यानी टोटल इलेक्ट्रॉन घणा थियासीं 9, त इन जा प्रोटॉन बि 9 हूंदा ऐं एटमी नंबर बि 9 हूंदसि। हीउ फ्लोरीन आहे, ॾिसो हिन जो एटमी नंबर 9 आहे। ऐं हिन जा ॿाहिरियां इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे ॾिसो घणा आहिनि 7, त यानी हिन जो ग्रुप बि 7 हूंदो। नियान पहिरें में 2 ऐं ॿिए शेल में अथसि 8 इलेक्ट्रॉन, टोटल थियसि 10। त हिन नियान वटि इलेक्ट्रॉन आहिनि 10, त हुनजो एटमी नंबर बि 10 थींदो, हीउ 10 वारो। हाणे हिन जो ग्रुप नंबर काउं थींदो नियान जो, हिन जा ॿाहिरियां इलेक्ट्रॉन ॻणणा पवंदा, उहे आहिनि 8, त यानी नियान 8 ग्रुप जो मेंबर आहे। सोडियम, सोडियम जा इलेक्ट्रॉन ॾिसो पहिरें में 2, ॿिए में 8, टे में 1, टोटल थिया 11, त यानी हिन जो एटमी नंबर 11 आहे, हीउ सोडियम 11। उनजो ग्रुप नंबर काउं आहे, सिर्फ़ु वैलेंस इलेक्ट्रॉन ॾिसो, उन वटि 1 इलेक्ट्रॉन आहे, त यानी इहो पहिरें ग्रुप में हूंदो, हीउ सोडियम आहे। लिथियम ऐं सोडियम साॻे ग्रुप जा आहिनि, छो त हिननि जी प्रॉपर्टी वैलेंस इलेक्ट्रॉन वारी साॻी आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।